अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली का। अॼु पाण सेल जे अंदरि जेके स्ट्रक्चर हूंदा आहिनि जिन खे ऑर्गेनील चइबो आहे, उन्हनि ऑर्गेनील मां हिकिड़ो इम्पॉर्टेंट ऑर्गेनील माइटोकॉन्ड्रिया उन बाबति पढ़ंदासीं। माइटोकॉन्ड्रिया खे पावर हाउस ऑफ सेल यानी सेल जो बिजली घर बि चयो वेंदो आहे, बिजली घर छा जे लाइ चयो वेंदो आहे, जो सेल जी जेका बि एनर्जी हूंदी आहे जेका सेल में रिएक्शन्स जे लाइ खपंदी आहे, उहा माइटोकॉन्ड्रिया ठाहींदो आहे, उनखे स्टोर कंदो आहे ऐं जेॾी महिल बि जंहिं बि रिएक्शन लाइ खपंदी आहे उते उहो प्रोवाइड कंदो आहे। हाणे पाण माइटोकॉन्ड्रिया जे स्ट्रक्चर खे तफ़सील में पढ़ंदासीं। माइटोकॉन्ड्रिया जे स्ट्रक्चर खे चइनि हिसनि में विराए सघिजे थो। माइटोकॉन्ड्रिया जूं जेके आहिनि ॿ मेम्ब्रेन हूंदियूं आहिनि, सॼियूं मेम्ब्रेन हूंदियूं आहिनि। हिकिड़ी जेका ॿाहिरीं हूंदी आहे हुनखे आउटर मेम्ब्रेन चइबो आहे, जेका अंदरी हूंदी आहे हुनखे इनर मेम्ब्रेन चइबो आहे। आउटर मेम्ब्रेन हिते रेड कलर में यानी ॻाढ़े कलर में शो थियल आहे, जेका इनर मेम्ब्रेन अंदरी मेम्ब्रेन आहे उहा येलो कलर या फिके कलर में शो थियल आहे। उन खां पोइ टियों स्ट्रक्चर जेके इनर मेम्ब्रेन आहे उन में फोल्ड ठहियल हूंदियूं आहिनि, जेके वर वकड़ जेके ॾिसो पिया ठहियल आहिनि, इहो हूंदो आहे, इन खे क्रिस्टाई चइबो आहे। चोथों जेको हिसो ईंदो आहे उहो जेको अंदरियों हिसो आहे जेली लाइक मटेरियल हूंदो आहे, जंहिंमें जेको जेली वांगुरु हूंदो आहे, हल्के मुकमल पाणियाठ कोन हूंदो आहे, जेको मुकमल आहे उहो सॉलिड कोन हूंदो आहे, ही पाणी में जेके डिज़ोल्व थियल शयूं हुजनि ओड़े नमूने जो हूंदो आहे। हिन पार्ट खे मैट्रिक्स चइबो आहे। त माइटोकॉन्ड्रिया जा 4 पार्ट थी विया: आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, क्रिस्टाई ऐं मैट्रिक्स। जेका आउटर मेम्ब्रेन ऐं इनर मेम्ब्रेन आहिनि, इहे लिपोप्रोटीन यानी लिपिड ऐं प्रोटीन जो कॉन्जुगेटेड मॉलिक्यूल, गॾियल मॉलिक्यूल उन जूं ठहियल हूंदियूं आहिनि। जेको माइटोकॉन्ड्रिया आहे इन वटि पंहिंजो डीएनए हूंदो आहे। इहो डीएनए न्यूक्लियस वारे डीएनए जो मोहताज कोन हूंदो आहे, हीउ पंहिंजे सिर कमु कंदो आहे। माइटोकॉन्ड्रिया जूं पंहिंजूं जेके स्ट्रक्चर जूं जेके प्रोटीन आहिनि उहे बि पाण ठाहींदा आहे। उन खां सवाइ जेके एंजाइम हिते रिएक्शन्स जे लाइ कमु कंदा आहिनि, यानी उहे रिएक्शन्स जिन में माइटोकॉन्ड्रिया जे अंदरि एनर्जी ठहंदी आहे, उन्हनि रिएक्शन्स जे करण जे लाइ एंजाइम खपंदा आहिनि, जेके मॉलिक्यूल खे तोड़े एनर्जी ठाहींदा आहिनि। त उहे एंजाइम बि जेके आहे उहो हीउ डीएनए ठाहींदो आहे, माइटोकॉन्ड्रियल डीएनए ठाहींदो आहे। अच्छा, उन खां सवाइ जेको माइटोकॉन्ड्रिया आहे उन जा जेका पंहिंजा स्ट्रक्चर जा प्रोटीन आहिनि, उहे प्रोटीन बि उन्हनि प्रोटीन जी अक्सरियत जेका आहे उहा ही माइटोकॉन्ड्रिया जो पंहिंजो डीएनए ठाहींदो आहे। उन खां सवाइ कुझु प्रोटीन आहिनि जेके न्यूक्लियस वारो डीएनए ठाहींदो आहे। त मतिलबु हीउ जेको आहे उहो थोरी घणी मोहताजी खां सवाइ बाक़ी जेके घणा जेके कम आहिनि उहे ही पाण कंदो आहे। न्यूक्लियस वारो जेको डीएनए आहे, मेन डीएनए जेको सेल जे अंदरि हूंदो आहे, उन जो ही मोहताज कोन हूंदो आहे। हाणे पाण माइटोकॉन्ड्रिया जी प्रॉपर्टीज़ पढ़ंदासीं। माइटोकॉन्ड्रिया जेको आहे उन जो जेको डायमीटर आहे उहो 0.2 to 1 नैनोमीटर हूंदो आहे। हिकिड़ो जेको नैनोमीटर हूंदो आहे उहो 10⁻⁹ जे बराबरि हूंदो आहे, यानी कि हिकिड़े मीटर जा जेकॾहिं 1 अरब हिसा कजनि, अरबूं हिसो जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे हिकिड़े नैनोमीटर जे बराबरि। त हिन जो जेको डायमीटर आहे उहो 0.2 to 1 नैनोमीटर हूंदो आहे। उन खां पोइ जेका हिन जी लेंथ डेग हूंदी आहे उहा 10 माइक्रोमीटर लॉन्ग, यानी कि 10 माइक्रोमीटर डिघो हूंदो आहे। हाणे माइक्रोमीटर छा जे बराबरि हूंदो आहे? माइक्रोमीटर हूंदो आहे 10⁻⁶ 10⁻⁶ जे बराबरि, यानी कि हिकिड़े मीटर जा 10 लख हिसा कजनि, 10 लखूं जेको हिसो हूंदो उहो बराबरि हूंदो हिकिड़े माइक्रोमीटर जे। माइटोकॉन्ड्रिया इन्वॉल्व इन सेलुलर रेस्पायरेशन, हीउ जेको आहे उहो सेल्यूलर रेस्पायरेशन में इन्वॉल्व हूंदो आहे, यानी कि सेल जे अंदरि ऑक्सीजन खणी एनर्जी ठाहींदो ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज कंदो। जिस्म जे अंदरि जेका बि ऑक्सीजन खजंदी आहे उहा जिस्म जे हर सेल ताईं पुॼंदी आहे, ऐं सेल में वञण खां पोइ उहा जेका आहे सा माइटोकॉन्ड्रिया में वेंदी आहे, जिथे एनर्जी ऑक्सीजन खणी एनर्जी ठाहे ऐं कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा पोइ ख़ारिज थींदी आहे। त इन प्रोसेस खे सेलुलर रेस्पायरेशन चइबो आहे। Mitochondria is called powerhouse of cell because involved in synthesis of ATP.
माइटोकॉन्ड्रिया खे सेल जो बिजली घर बि चयो वेंदो आहे, इन करे जो ही ATP यानी एडिनोसिन ट्राइफॉस्फेट ठाहींदो आहे। ATP हिकिड़ो यूनिट आहे एनर्जी जो। सेल जे अंदरि जेका बि एनर्जी या तवानाई खपंदी आहे उहा ATP जे ज़रिए प्रोवाइड कई वेंदी आहे, या ATP इस्तेमालु थींदो आहे उन एनर्जी ॾियण जे लाइ, तवानाई ॾियण जे लाइ। हिकिड़ो जेको ATP आहे उहो जंहिंमां ब्रेक थींदो आहे त उन मां 7.3 किलो कैलोरी एनर्जी जेका आहे उहा रिलीज़ थींदी आहे, यानी 7300 कैलोरीज़ जेका तवानाई आहे उहा हिकिड़ो ATP प्रोवाइड कंदो आहे। दे हैव देयर ओन DNA, माइटोकॉन्ड्रिया वटि पंहिंजो DNA हूंदो आहे। सो रेप्लिकेट इंडिपेंडेंटली, तंहिं करे जेको आहे ही न्यूक्लियस वारे DNA जे जो मोहताज कोन्हे रेप्लिकेशन जे, यानी रेप्लिका यानी कॉपी ठाहिण, यानी पंहिंजी कॉपी जेका आहे उहा ही पाण ठाहींदो आहे, ऐं जेको न्यूक्लियस वारो DNA आहे उन जो मोहताज कोन हूंदो आहे। कॉपी केॾी महिल ठहंदी आहे, जेॾी महिल बि हिकिड़ो सेल ॿिनि में डिवाइड थींदो आहे। हिकिड़े में 2 सेल ठहंदा आहिनि त हर जेको मटेरियल आहे सेल जे अंदरि, हर ऑर्गेनिल जेको आहे उहो डबल थींदो आहे, ऐं माइटोकॉन्ड्रिया बि डबल थींदो आहे। त जेके ॿिया जेके ऑर्गेनिल या जेके ॿिया स्ट्रक्चर हूंदा आहिनि उहो जेको मेन DNA हूंदो आहे सेल जो, जेको न्यूक्लियस जे अंदरि हूंदो आहे उन जा मोहताज हूंदा आहिनि। पर जेको माइटोकॉन्ड्रिया आहे उहो उन DNA जो मोहताज कोन हूंदो आहे। थोरियूं घणी प्रोटीन आहिनि जेके ठाहींदो आहे न्यूक्लियस वारो DNA माइटोकॉन्ड्रिया जो, न जेको मेजर कमु आहे उहो माइटोकॉन्ड्रिया ख़ुदि कंदो आहे, पाण कंदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियो ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं को सवाल हुजे त जेके हेठि कमेंट बॉक्स आहे उन में सवाल तव्हां जेको आहे न उहो लिखी सघो था, तव्हांखे उन जो इनशाला जवाबु ॾिनो वेंदो।